बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। भिंडियुनि खे धोई असां तिरछो कटींदासूं। ॾिसो कीअं पई तिरछो मां कटियां। पोइ इहे सभु कटियल भिंडियूं हिकु पासे रखंदासूं ऐं तईअ में असां तेल गरम कंदासूं। जी कुकिंग ऑयल जॾहिं गरम थी वञे पोइ उन में असां कटियल भिंडियूं विझी फ्राई कंदासूं। जॾहिं भिंडियूं थोड़ियूं फ्राई थियनि त असां उन में विझंदासूं लूणु ऐं मिलाए 2-3 मिंट असां वधीक तरण लाइ छॾे ॾींदासूं। तक़रीबन असां जूं 3 हिसा भिंडियूं तरिजी चुकियूं आहिनि। पोइ असां इन्हनि भिंडियुनि खे तेल मां कढी हिकु पासे लाइ रखंदासूं। बक़ाया बचियल तेल में असां थोरो अदरक ऐं थोरी थूम कुटियल विझंदासूं। थूम ऐं अदरक थोरो फ्राई थिए त उन में शामिलु कंदासूं पीठल धाणा, ॻाढ़ा मिर्च, पीठल हेड। थूम ऐं अदरक सां गॾु इन मसाले खे असां भुञंदासूं। शामिलु कंदासूं हिकु कुटियल टमाटो। जॾहिं टमाटो थोरो नरम थिए त उन में शामिलु कंदासूं थोरो लूणु। जॾहिं टमाटो ख़ुश्क थिए ऐं तेल ते अचे उन में शामिलु कंदासूं सावा मिर्च। मिलाए पोइ असां तक़रीबन 2-3 चमचा दहीअ जा फेंटे टमाटे वारे मसाले में शामिलु कंदासूं। दहीअ खे टमाटे सां चङी तरह मिलाए पोइ जेके असां 3 हिसा पकल असां जूं भिंडियूं हुयूं तरियल उहे इन में शामिलु कंदासूं ऐं मिलाए 5 मिंट ढकु ॾेई असां दम ते रखंदासूं त जीअं भिंडियूं चङी तरह ॻरी वञनि, यानी फुल पची वञनि। पोइ हिकु प्लेट में लाहे मथां धाणा ॿुरकींदासूं। तयारु आहिनि असां जूं मज़ेदार कढ़ाई भिंडियूं। ही भिंडियूं एतिरियूं मज़ेदार आहिनि जो तव्हां हिकु दफ़ो खाईंदो त हमेशह ईअं ई ठाहींदो।